शुरू में अहले तशी जमात पारां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत ऐं फ्रांस में कयल गुस्ताखी वारे मामले ते सैयद नियाज़ अली शाह जे पिण अंजुमन सिजादिया खां इमाम बारगाह कसर बतूल ताईं जलूस कढियो वियो, जेको जलूस मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि तोड़े प्रेस क्लब खां थींदे मंज़िल ते पहुतो। असां हुनजे ख़िलाफ़ ही सभु मुमिनीन यहाँ हिते गॾु थिया आहियूं ऐं गवर्नमेंट सां असांजो पुरज़ोर मुतालबो आहे त फ्रांस सां पंहिंजा सफ़ारती तालुकात ख़तमु कया वञनि। सिंजोरे शहर जे तमामु मुस्लमान गॾिजी करे ही रैली कढी आहे ऐं रैली कढी करे पंहिंजो एहजाज रिकॉर्ड कराइनि था ताकि पूरी दुनिया सां गॾु हुजूं। जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में जीअं फ्रांस में गुस्ताखी थी आहे उन जे ख़िलाफ़ बि असांजो हिकिड़ो इहो प्रोटेस्ट हो। उन्हनि सां असांजो को वास्तो न आहे, चाहे को बि हुजे, उन जे लाइ इहे असां रिकॉर्ड करायूं था। हुननि अक़वाम मुत्तहिदा खां मुतालबो कयो त फ्रांस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरा टीम सां गॾु ख़ुदा नोका चई, सिंध टीवी न्यूज़, सिंजोरो।